इलाही शयूं सभ खां पहिरीं मां पंहिंजी धीअ पंहिंजी किकी शबाना खे हिन किताब जो मुबारकूं ॾींदुसि। हुन सां गॾु संदन सहेलियूं सीमा आहे, संदन मासी खाला न मासी चवंदुसि मां, ऐं उन्हनि सभिनी खे जेके हिन रिहाण में पंहिंजे साहेड़ीअ सां गॾु हिते हिमत अफ़ज़ाई आया आहिनि। साईं बेदल साहिब जे नाले रखियल साईं आहे, मुज़फ़र साईं आहे, खोड़ हज़रत साईं आहे, जीअ लतीफ़ साईं ममताज़ रिज़ साहिब आहे, जीअ लतीफ़ साईं जी ॿोली। अॼु किकीअ चयो पिए त मां नंढड़ी शाइर आहे। बुनियादी तौर ते कंहिंखे बि ख़बर न आहे, कंहिं बि सर्जनहार खे, त जॾहिं हू पंहिंजे सफ़र जी शुरूआत करे थो त उनजो सफ़र किथे थो खुटे, उनजे सफ़र में रस्ते में छा छा तकलीफ़ूं, कहिड़ा मरहला अचनि था, कहिड़ा कशाला अचनि था, उहा उन सफ़र करण वारे खे का बि ख़बर न आहे। ऐं न को उन तख़लीकार खे इहा ख़बर हूंदी आहे त उनजे कलम मां, उनजे सोचनि मां कॾहिं का शाहकार, कॾहिं को शाहकार नज़्म, कॾहिं का शाहकार तख़लीक़ कॾहिं थी सघिजे, कंहिंखे बि ख़बर न आहे। मूंखे यादि थो पए त असां वटि ॿ चारि हिकिड़ा अहिड़ा कॉमन गीत आहिनि, कॾहिं कंहिं लिखिया ऐं कंहिं उन्हनि खे पहिरियों ॻातो, पर अॼु बि जॾहिं नंढड़े आर्टिस्ट खां वठी जेको नंढड़े जो मुराद आहे जेको नओं सिखे थो, नओं हारमोनियम ते हथ थो रखे, उन खां वठी जॾहिं उस्ताद फ़तेह अली ख़ान बि जॾहिं ॻाइण ते वेहे थो, तॾहिं उन गीत खे ज़रूरु छेड़े थो ऐं उनजो सैम्पल थिए थो त जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी वञे हा, त कुझु दर्द दिलि जी दवा थी वञे हा। अहिड़े क़िस्म जूं सिटूं अधु सदी अॻु में 2 सदियूं कंहिं लिखियूं, कॾहिं जो तसलसल आहे। ऐं अॼु बि जॾहिं असांजे दौर जो वॾे में वॾो जेके तान कप्तान था चऊं असीं, हिंद सिंध जो तान कप्तान जंहिं असीं उस्ताद फ़तेह अली ख़ान खे चऊं था, उहो बि जॾहिं स्टेज ते वेहे थो उतां ई शुरू थो करे। उन गुमनाम शाइर जी शाइरी न को मौजूदु आहे, न को हुनखे दाद ॾियण जे लाइ, उहो त सदियूं में गुज़ारे वियो, अॼु बि चए थो त जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा सही आहे, गुज़ारे वियो आहे। नाज़ लतीफ़ी आहे वेठो आहे, केरु आहे? नाज़ लतीफ़ी साईं नाज़ लतीफ़ी, पर गुमनाम आहे। मुंहिंजो चवण मक़सदु न को पंहिंजे सूर्याई लाइ हुन कॾहिं के महफ़िलूं न कंहिं हिन जे, पर हू गुमनाम आहे। पर इहा उन कलाकार जी मजबूरी आहे त जॾहिं बि अचे थो त हू उन माण्हुनि जे दिलनि जी ॻाल्हि करे थो, जिन माण्हुनि विच में वेही ॻाए थो, या जितां खेसि दाद वठिणो आहे। इहो आहे वक़्त जो नुस्ख़ो। जीअं किकीअ ॿुधायो, उस्ताद जे हवाले सां असीं शेख हयात साहिब जे हवाले सां केतिरा बि हवाला ॾेई सघूं था, त जॾहिं उहा शयूं दिलनि मां निकिरनि थियूं पियूं, जीअं दिल से जो आह निकलती है असर रखती है, दिल मां जेका आह निकिरे थी, दिल मां जेका शाइरी निकिरे थी, दिल मां जेके सिटूं निकिरनि थियूं, दिल मां जेके सोचूं उथनि थियूं, दिल मां जेके फ़िक्र निकिरनि था, उहे जॾहिं उन तकमील जे मरहले ते पहुचनि था ऐं पंहिंजी अमरता जो रूप वठनि था, तॾहिं उन शाइर खे, उन सर्जनहार खे ख़बर कोन्हे त आउं जेको ही लिखां पियो उहो वञी पंहिंजे वक़्त जी अमरता माणींदो ऐं कॾहिं इहा तकलीफ़ शाहकार बणिबी। जीअं मां नंढिड़ो मिसाल ॾिनो, ईअं केतिरा ई असां ॿियो बि हिकिड़ो जीअं भॻादार गेरा उॾाणा हला विया, त इहे सही निसार बज़मी हिकिड़ो बिल्कुलु तमामु वॾो शाइर, पर ईअं का नारेबाज़ी जी ज़रूरत बि कोन्हे, ही न हुन ज़िंदगी में नारेबाज़ी कई, पर तब जॾहिं हुनजे किताब खे जेको हुनजे वए खां पोइ सहेड़ियो वियो त ॿुधो त तमामु वॾो शाइर हो। पर ईअं जीअं चइबो आहे असां वटि लाल असां वटि जेके आहिनि या कख में लख हूंदो आहे, ईअं जेकॾहिं असीं हुनजे किताब मूंखे कल्ह टोलियूं हुते वेठा हुआसीं सचल ॻोठ में, त उते कंहिं दोस्त हिकिड़ी अख़बार ॾिनी जंहिंमें साईं ददरला खे सूफ़ी हिकिड़ो असांजो सर्जनहार
उनजी अख़बार खणी जॾहिं मां सुबुह पढ़ियो पे त गुमनाम आहे, पर उनजी शाइरी जो छा त उन डेप्थ आहे, उनजी गहराई आहे जेकॾहिं असीं अहिड़े क़िस्म जा खोड़ असांजे समाज में बिना इन लेबलनि जे बिना नारेबाज़ी जे सभु खोड़ सर्जनहार आहिनि जिन खे वसीला न मिलिया, जिन ते नज़र न पई, पर पोइ वक़्तु उन ते जॾहिं मोहर आणे थो त भिटाई सरकार वांगुरु सदियुनि खां पोइ बि असांजे विच में रही असांजी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ बि उहो आहे, असांजी ॿोलीअ जो रहबर बि उहो बणिजी थो वञे पियो। त का ख़बर न आहे, जीअं की चयो था मूंखे भिटाई सरकार जी सिटूं पे यादि आयूं था, सभई सुहागणियूं सभिनी ॻिची हार, वसण कान पिरीअ जे सहसी कन सिंगार, पर ढोल तनी जे ढार हेठां हलंजे, उहो हेठां हलणु उहो निवारणो जेको असांजे न्याणियुनि वटि आहे। ॾिठो आहे त सीमा या असांजी नई किकी जेका असांजी शबाना आहे, अहिड़े क़िस्म जूं खोड़ जेके असां वटि आहिनि तख़लीक़ात, ऐं उन्हनि जे पोयां जेके शयूं इत्तिफ़ाक़ आहे जो त असांजो जेको किरदारु आहे, जेको असांजो हिकिड़ो लफ़्ज़ आहे न, उहो जॾहिं सोचण खां बिना या पंहिंजे किरदार खे परखण मापण खां सवाइ जेकॾहिं असीं उन इज़हार कयूं था पिया त उहा गिला, उहे शयूं, उहे ॻाल्हियूं सदुनि ताईं पीछो कनि थियूं। ईअं कोई न सम्झे त जेको किरदारु मां अॼु कयां थो या जेका मां कुरीत अॼु कयां थो पियो, उहा का माण्हुनि खां विसरंदी। तारीख़ साण हूंदी आहे माण्हू जे, तारीख़ हमेशह कंहिंखे माफ़ न कंदी आहे। अॼु ताईं बि असीं तारीख़ जा जेके बि असीं मीर जाफ़र नाओमल खां वठी असां पंहिंजे लाड़काणे जे सियासतदान खे बख़्शियो न आहे। जॾहिं बि असीं बग़ावत जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त असीं मिसाल उन्हनि कुझु किरदारनि जा ॾींदा आहियूं त बाबा पंहिंजा किरदार अफ़सोसी ॻाल्हि आहे त जंहिं पसमंदर में आज़ाद बेदल ॻाल्हायो पे, मां सम्झो पे, मां छा त आउं भाया तो सभिनी वेठलनि सम्झो पे, इहे के पुराणियूं ॻाल्हियूं कोन्हनि के हाणे जूं ॻाल्हियूं आहिनि। दुख जी ॻाल्हि, जंहिं किरदार में या जंहिं शाइरीअ में, जंहिं सिट में, जंहिं लफ़्ज़ में असीं साह विझी असीं लिखूं था, माण्हुनि ॾांहुं मोकिलियूं था, उन में असीं पाण बदकिरदार हुजूं, असीं पाण पंहिंजा उहे लफ़्ज़नि जो असां भरम न रखी सघूं, उन जी साख न रखी सघूं त हैफ़ आहे उन लिखण ते, हैफ़ आहे उन लिखण ते, हैफ़ आहे उन किरदार ते। मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर हीअं न मरंदासीं साथी, मरणो आहे पर हीअं थोरी तव्हां पुठियां गिला जा हज़ारे गंगा खयूं पाण सां हलिया वञो, पोइ उन जीअण जो त को फ़ाइदो कोन्हे। ज़ुबान सां असीं चऊं त असीं पंहिंजी न्याणियूं आहिनि, असांजा इज़त लाइक़ु आहिनि, असांजी माइरूं भेनरूं, पर जॾहिं अमली उन्हनि शयुनि ते अचिजे त उनखे आउं वधीक नथो चवां, ॾाढी ॾुख ॻाल्हि आहे त न सिर्फ़ु सिंध में पर हिंद में जिते किथे इहा अफ़साना ॿुधायो आहे, ग़लति ॻाल्हि आहे। इहे बदनामियूं क़बर ताईं पीछो नथियूं छॾनि पियूं। माण्हू खे पक हुजे, हज़ारे सफ़ायूं, लफ़्ज़ निकितो ख़तमु थी वियो, तीर आहे लॻी वियो, उनखे मोटाए तव्हां छा बि मोटायो, केतिरी बि सफ़ाई हुजो, सवाल ई नथो पैदा थिए त कमान में वापसि अचे। तंहिंजे करे असांजो कमु आहे उस्ताद बुखारी खे या असांजे ॿिया केतिरा शाइर आहिनि, थी सघे थो वॾा बि हुजनि केतिरा, उन्हनि खां बि असांजे क्लासिकल शाइर आहिनि जिनखे असांजो अॼोको शाइर, असांजो अॼोको लिखंदड़ लिखारी उनखे हथु नथो विझे। यकीन ॼाणो त जीअं उहो ॿूटो हणिबो आहे, ॿिज पोखिबो आहे, त उहो हिकिड़ो पाणी ॾियण खां वठी वाहुंदे जे वेलनि ताईं जाॻणु, उनजी आबयारी करणु, उन ॿूटे जी हिफ़ाज़त करणु, उन्हनि सभिनी में इहे जेके मरहला आहिनि, इहे सभु मरहला असांखे हिन सभिनी लफ़्ज़नि जे इन्हनि सभिनी में अचनि था पिया। असीं उन जी अदायगी सही तौर सां नथा करियूं त असीं काणिया रहूं। तंहिंजे करे इन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखणु खपे। वधीक आउं इन ॻाल्हि खे न छेड़ींदुसि, ऐं सहमत आहियां आज़ाद बेदल सां। मूंखे ख़बर आहे त केॾो हसास इंसानु आहे, मूंखे ख़बर आहे त हुनजी तारीख़ुनि में केतिरो हिसो अमली हिसो रहियो आहे।
मूंखे ख़बर आहे त हुन पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे किरदार खे केॾे साफ़ सुथरे सां बचाए ऐं हिते पंहिंजी ज़िंदगी जे हिन ॾींहंनि में पहुतो आहे। उहो बि जॾहिं असीं माण्हू काल अदा सां जेको आउं ॿाहिरि हुउसि उते जेको वियो वापिरियो फेसबुक ते ॾिठो पिए या इलेक्शन में बीठा को मसइलो न आहे। केतिरा असांजा पलीअ साहिब जिन तालो बीठा हा साईं जीम साहिब हो केतिरा हाराया को मसइलो हार जीत जो को कमु आहे इन ते का परख किरदार जी नथी रहे पई। किरदार जेको अमल आहे उहो साण रहे थो माण्हू जे। कोशिशि कजे मुख़्तसिर ज़िंदगी आहे त उन में पंहिंजे किरदार जी शाइरी जेके वॾा शाइर बि आहिनि। मूंखे उन ॾींहुं बि मुंहिंजे ख़्याल में ही फंक्शन हो असांजे लॻारी साहिब जो मुर्तज़ा जो कंहिं की ॻाल्हि कई हुते ॾाढी वणी फज़ाना शाही ॿ ॻाल्हियूं ज़िंदगीअ जूं उन खां वधीक साईं बि हो साईं मदद साहिब जो हा किरते किरदार सवला ॿ लफ़्ज़ आहिनि। भले उन जो भरम रखण लाइ ज़िंदगी गुज़रे केॾो बि जुहद जोटणो पए जोटणो आहे पर जे किरते किरदार पछाड़ी में न रखी सघियो त पोइ जीअं मां केतिरा ई नाला नाम इहे सभु ॾसे वियुसि मां अञा बि उनजी वॾी फ़हिरिस्त ठाहिणी आहे। उन खां बचिजे नथा बचण चाहियो तारीख़ में नाम होगा तो क्या बदनाम होंगे तो क्या नाम न होगा। इहा जेकॾहिं आहे त पोइ भले पर जेकॾहिं किथे को आमर बि न खणे पवता बि तव्हां पंहिंजे लाइ त असीं जेको पवतर आहियूं असीं अमर आहियूं सभु कुझु त उन सां किरदार बि ज़रूरी आहे। ख़ैर इहे त ॻाल्हियूं मां कंहिंखे चवंदुसि त ॾिसो जीअं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नंढिड़ो वाक़ियो हिकिड़ो यादि थो अचे पियो। मां हिकु दफ़े नौकिरी दौरान वयसि पे ॻोठ नौंदेरो मुंहिंजो ॻोठु आहे रेल में हुजां साईं मदद सां ॿुधण वटा ॻाल्हाए लालकाणे ताईं पहुतुसि ॾिठो त जेको मुंहिंजे सीट जे साम्हूं ॿ हिकिड़ा किरदार वेठा आहिनि उहे ॾाढा अजीब किरदार आहे। हिकिड़ी लेडी आहे एॾी ज़बरदस्त हुनखे इहा ख़बर न आहे त साम्हूं केरु वेठो आहे कोई सम्झण वारो अदब खे ॿुधण वारो वेठो आहे का ख़बर न आहे। उन कराची खां वठी लालकाणे ताईं एॾो शाइरीअ खे ॿुधायो कयो ऐं कयो पिया हैरान साईं कहिड़ी गुमनाम उर्दू जी शाइर आहे एॾी वॾी शाइर आहे एॾी ज़बरदस्त एॾी वॾी करेज हुई हुनजी शाइरीअ में हिमत हुई बग़ावत हुई। ऐं हैरान हुउसि मजबूरन जॾहिं लालकाणो आहे त मां हुन खां पुछियो त तव्हां किथे वेंदा चयो त कोटिया या समथिंग अहिड़े ॿुधायो मां चयो मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे मुंहिंजो अॻियां स्टेशन अचे थी ॻोठु आहे जेकॾहिं मूं वटि ॾींहुं अधु तरसंदो त मूंखे ख़ुशी थींदी। सिर्फ़ु छा हो त उन औरत जो एॾो लहजो बग़ावती असीं सिर्फ़ु हिकु ॿ शाइरा ॿुधी हुआसीं सा बि जीअं असां परवीन शाकिरा प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं पर अहिड़ी हिन धरतीअ ते एॾी बग़ावत वारी एॾे लबो लहजे वारी त मां हुनखे चयो त जेकॾहिं मुंहिंजी गुज़ारिश मां तमामु घणी वेनती कई त हिकिड़ो ॿ ॾींहुं मूं वटि पोइ हिकु ॿिनि जे बजाए पोइ वरी जॾहिं थियो 4-5 ॾींहं उते मूं वटि कचड़ी उतां कई उते रहिया ॾींहं राति हू शाइरी पई दोहिराईंदी माण्हू ॻोठ जो माहौल सियारे जी मुंद थोरो ॻाल्हाइजे त परे ते हलियो वञे तंहिंमें बि हुन ॾाढी ज़रूरत सां वॾे लहजे सां वेठे इहे शहर ॿुधाया। तारुफ थियो ख़बर पई त सारा शगुफ्ता अॼु बि यादि आहे। पोइ उनजो सॼो शाइरी जेका बि उनजो किताब आंखें आयो पोइ आयो पोइ उन खां पोइ महीने ॿिनि खां पोइ उते ख़बर आई अख़बार में कंहिं ॿुधायो त उन ख़ुदकशी कई रेल जे हेठां आउं भयां थो ऐं उन ते पोइ वॾो क्रेडिट हुनजी इहो आहे तव्हां यादि रखो त अमृता प्रीतम जंहिंजो एॾो वॾो किरदारु आहे एॾो हिकिड़ो वॾो हुनजो जेको आहे पंहिंजो हिसो आहे अदब में उन हुन ते किताब लिखियो उन गुमनाम शाइर जी जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां
एक थी सारा वॾो किताब अमृता प्रीतम उन्हें ते हलो त उहा गुमनाम हुई तंहिं वक़्त ताईं ऐं गुमनामी हली वई। पर जेकॾहिं अॼु बि उहा सारा जो शगुफ़्ता आहे उन जो मौज़ू उन त अञा त हू उन वक़्तु उन सुसाइड कई, हुन सां गॾु मौज़ू हुन सां गॾु हुन बग़ावत बि हली वई। ऐं दावा सां थो चवां उहा सारा शगुफ़्ता उन्हनि केतिरनि सालनि ताईं जे हुजे हा त सॼी दुनिया में तहक जेकॾहिं उनखे को तर्जुमो करे हा गीता ॿुधी वांगुरु त सॼी दुनिया में तहक हुजे हा। एॾी बग़ावत हुई। बग़ावत पंहिंजे मर्द खां, उन मर्द खां जेको हर तरह सां इस्तेसाल करे थो ऐं उन औरत जो जेको हिसो आहे समाज में, जीअं चयो त सुबुह जो ॿुहारी खां वठी थान ॿुहारी खां वठी राति जे सॼी 24 कलाक ड्यूटी आहे। केतिरी बि पीड़ा में हुजे, केतिरो बि कमकार, राति जो 2-3 बजे जेकॾहिं हुनजो ॿार हुंगर ॾिए थो या बुख जे लाइ जेकॾहिं उथे थो त उहा औरत उनजो को थक बि कोन्हे, उनखे को अहसासु कोन्हे, उहा नई तवानी थी, उन पंहिंजे ॿार खे खीर बि ॾिए थी, उन तसलसल सां वरी ॿिए ॾींहं ते जागे थी। अज़ीम किरदार है, जवाब ही ना। अज़ीम किरदार है जो अॼु बि हज़ारे लखे माण्हू ताजमहल खे ॾिसनि था ऐं दुनिया खां सीड़जे अचनि था। ताजमहल जे अंदरि केरु आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे, केरु अज़ीम आहे। पर सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजे किरदार खे पुख़्तो करे, जीअं किकी सीमा जो कहाणी आहे उन जा अफ़साना, पंहिंजे किरदार खे पुख़्तो कयो। खोड़ ॻाल्हियूं तव्हांखे चयो त उस्ताद जो तसलसल आहे, किके जो किताब ॾिठुमि सरसरी मुंहिंजी ॿ सिटूं आहिनि। सफ़र खुटण खां अॻे छांवरनि में वेही रहियो, सफ़र खुटण खां अॻे छांवरनि में वेही रहियो, मुंहुं जूं टोले जो ही फ़ैसिलो दुरुस्त न हो। ये सफ़र है बाबा, पूरी हयाती जो सफ़र ऐं बेरोस। ही कन ॿई किथे बि न धरजो, छा बि चइबो। मंज़िल तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां पंहिंजे सफ़र जे पोइ पल ताईं आख़िरी ख़ुदावंद तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾींदो। तव्हां हिन धरती जे अमल बणिबो, तव्हां हिन शाइरी जे अमल बणिबो। केरु मां जे पेट खां न लिखी आहे त ही उस्ताद, ही अयाज़, ही तनवीर, कोई कंहिं बि न लिखियो। साईं मदद साहब केर बि कोई न लिखियो त रखियल सुभाणे असांजो ख़ूबसूरत नक़ाब बि थी, कंहिं बि न लिखियो। ॼातो आहे ही माण्हू जे पंहिंजे ज़िंदगीअ जो मुस्तक़बिल जो सफ़र आहे। तंहिंजे करे तव्हांखे सफ़र मुबारक हुजे। तव्हांजे लाइ अॼु बि सिंध पंहिंजी सिंधी शाइरी ॿाहूं खोले बीठी आहे, सुभाणे बि ऐं रहंदी। तव्हां पंहिंजो सफ़र जारी रखो, बेहिमत न थिजो। कुदियूं रीतियूं इहे ॻणण आङुरनि ते ॻणण जेतिरे हूंदियूं माण्हू हूंदा आहिनि। वॾा किरदार सिंध जा लाइक़ किरदार तव्हां सां हमेशह बीठल नज़र ईंदा। तव्हांजी